हिन ज़माने जे पुटन खां हर तरह हर गाल में दर हकीकत में मिठा न्याणी चंगी 100 बार थी। असांजे इलाके में हिकिड़ो बुजुर्ग हुयो ॾाढो साले बानो नेक तहज्जुद गुज़ार। हिकिड़ो पुट हुयुसि 6 न्याणियूं हुयुसि। सॼी मिल्कियत पुट जे नाले ते करे न्याणियुनि खां पुछा ई न कई। वरी मोलिन खां पुछा पियो करे त भला भेनरूं पंहिंजे भाउ खे बख़्शिश कनि त जाइज़ आहे? बाबा बख़्शिश जाइज़ तॾहिं आहे जो भेनरुनि खे मिल्कियत हथ में अचे। सम्झो था कि न? उन्हनि खे मिल्कियत ॾियो। हिकु ॿ फ़सलूं खणनि ज़मीन मां, प्लाट दुकान जेके अचनि उन्हनि खे मसवाड़ मिले, पोइ भली पंहिंजे भाउरनि खे हेबो ॾियनि, पोइ बख़्शिश जाइज़ आहे। अञा उन्हनि जे हथ में का शइ आहे ई कान, अॻे ई बख़्शिश केॾो जाइज़ थी। बाबा मुंहिंजे हथ में का शइ हुजे ई न, मां चवां त इहो मां तोखे हेबो ॾियणु जाइज़ आहे? तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे ज़मीन ॾियो, कब्ज़ो ॾियो, हिकु ॿ फ़सलूं खणनि, पोइ भली भाउरनि खे ॾियनि। ॾिसो त ॾियनि थियूं। या बख़्शिश जाइज़ न आहे। रुगो ज़ुबान सां चयूं त बाबे वारी मिल्कियत असां भाउरनि खे ॾिनीसीं, जाइज़ न आहे। क़यामत जे ॾींहुं भाउर पकड़िया पिया हूंदा, जहन्नम में ऊंधा टकिया पिया हूंदा। इन्हनि जो हक़ साकित न थींदो। उलमा खां पुछी ॾिसो। पहिरें नंबर ते त मिल्कियत पंहिंजे नाले ते कयो। ज़मीन, प्लाट, दुकान, पैसा पंहिंजे नाले ते कयो। तव्हां मरी वेंदो, असां पाण इंशाअल्लाह शरीयत मुताबिक़ तव्हांजे पुटनि खे बि ॾींदासीं, न्याणियुनि खे बि बेवा खे। सुठो अथव त मिल्कियत पंहिंजे नाले, पैसा पंहिंजे नाले ते रखो। पुटनि जे नाले ते कंदव, सुभाणे घर मां कढी छॾींदव त तुंहिंजो आहे छा, निकिर घर मां। सम्झो था कि मिल्कियत पंहिंजे हथ में ॾियो था त पोइ इंसाफ़, पुटनि खे बि हिसा बराबरि ॾियो, न्याणियुनि खे बि। पछाड़ी में उन पुट सॼी मिल्कियत खपाए छॾी, भेनरुनि खे हिकिड़ो जरेब बि न मिलियो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, इहो पीउ ज़ालिम चइबो या न? इन पीउ इंसाफ़ कयो? हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हकीकत में मिठा न्याणी चङी 100 बार थी। पुट खाइनि, पुटनि जूं ज़ालूं खाइनि, बाक़ी इहा न्याणी जो औलाद न खाए। मौलाना मसरूर रहमतुल्लाह अलैह फरमायो, हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में दर हकीकत में मिठा न्याणी चङी 100 बार थी। छो? पुट सदाई सोच में आ, मुंहिंजो बाबो शल मरे, मिल्कियत मूंखे मिले, हिन खे इहा ऊटार थी। पर धी चवे थी, या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज, मूं न्याणीअ लाइ हमेशह ओट ऐं आधार थी। इन जे करे मुंहिंजे नबी फरमायो, बनातुकुम हसनातुकुम, फरमायो तव्हां जूं न्याणियूं तव्हां जूं नेकियूं अथव। न्याणी घर में ॼाई, तव्हां जूं नेकियूं शुरू थी वयूं। न्याणीअ खे मानी था खारायो, या बि नेकी अथव। न्याणीअ खे पाणी पिया पियारियो, या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ लटड़ा वठी आयो, या बि नेकी अथव। न्याणीअ जे लाइ जुती वठी आयो, या बि नेकी अथव। ॼमण खां वठी शादी ताईं, शादी खां वठी मरण घड़ी ताईं जेका बि न्याणी जी ख़िदमत पिया कयो, मुंहिंजे नबी फरमायो, इहे तव्हां जूं नेकियूं आहिनि, तव्हांजे आमाल नामे में तुरंत। शादीअ खां पोइ उन्हनि सां ताउन न कजे तो मजबूरी में का ज़रूर। बसि हाणे इहो घर अथई, हितो तुंहिंजो लाश निकिरे, हेॾे न अचिजांइ। हाणे हुते बि ज़ुल्म थिएसि, ॿाहिरि पीउ बि चएसि हेॾे न अचिजांइ, पोइ या थाणे ते वेंदी, कोर्ट में वेंदी, पोइ मुंहुं कंदी या न कंदी। ऐं हीउ दौर त अहिड़ो पियो हलेव जो न्याणियुनि खे बि पुटनि वांगुरु पालींदव तॾहिं घर संभालींदा, न त कोन संभालींदा। हाली न्याणियुनि खे बि सेट कयो, ये पुटनि खे था सेट कयो, जंहिंखे न्याणियूं ॾियो था उन्हनि खे बि सेट कयो। न अहल आहिनि सफ़ा छोकिरा, को हाल कोन अथनि। जीअं पुटनि जा हाली ख़र्च पखा बर्दाश्त था कयो, न्याणियूं था ॾियो त उन्हनि जा बि हाली ख़र्च पखा बर्दाश्त कयो त माना सेट थियनि। ऐं उन्हनि खे ईअं न चयो त बसि हाणे लास्ट जो निकिरे, हेॾे अचिजांइ न।
न्याणी बाबा पूरी जिंदगी न्याणी है नी भला ईद ते लटा कपड़ा घर के भातिन जा वठो था तो पहिरियल न्याणी जा वठो तो खुटी पवंदो मां तो वठंदो मुंहिंजी न्याणी जंहिंजी शादी थियल वञे उन्हनि जी मां लटा जॾहिं बि वठो था पंहिंजे घर जा त उन्हनि जा बि लटा वठां दुआऊं वठणियूं आहिनि असां त ज़ाल जा लटा था वठूं त मां खे नथा वठी मां जे दिल में छा आहे निकिरंदी मां जिंदगी में कॾहिं बि ईअं न कयो जो ज़ालुनि जा लटा वठां मां जा न वठां जेतिरा वॻा उन्हनि जा वठंदोसि एतिरा पंहिंजी अम्मा जा वठंदोसि ज़ालूं त किरोध कंदियूं त पोड़ीअ खे ज़रूरत ई कान्हे मां चयो भली ज़रूरत न हुजेसि पंहिंजे न्याणियुनि खे ॾेई छॾे जेतिरा तव्हांजा लटा वठंदुसि एतिरा उन जा वठां पोइ दुआऊं कंदियूं अम्मा दुआ कंदी आहे न तव्हांजो लिकाए अचे सामान ज़ालुनि खे ॾींदव त पोइ अम्मा वाह जो दुआ ख़बर त हुनखे हुई पइजी वेंदी ख़बर हुनखे हुई पइजी वेंदी त अॼु ज़ाल जे लाइ छा फल फ्रूट वठो गोश्त वठो पंहिंजी अम्मा जे लाइ अबे अम्मा जे लाइ वठंदा लटा वठो पंहिंजे घर जा बात न अबे अम्मा जे लाइ वठो बाबा दुआऊं वठो उन्हनि खे ज़रूरत न आहे पर असांखे ज़रूरत आहे दुआ इंसाफ़ कयो ना इंसाफ़ी न कयो अखियुनि सां बि इंसाफ़ इन्हनि अखियुनि सां पराइनि न्याणियुनि खे न ॾिसो ज़ाल खां सवाइ जंहिं नज़र सां तूं पंहिंजे घर वारे खे ॾिसींदो उन नज़र सां ॿी कंहिं माईअ ॾे तो ॾिठो या अखियुनि सां ना इंसाफ़ी थिए इन्हनि कननि सां क़ुरान ॿुधो दीन जी ॻाल्हि ॿुधो चङी ॻाल्हि ॿुधो गिला ॿुधंदो कूड़ ॿुधंदो गारियूं ॿुधंदो मौसीक़ी राग ॿुधंदो या कननि सां ज़ुल्म इन ज़ुबान सां कूड़ न ॻाल्हायो गिला न कयो गारियूं न ॾियो इन ज़ुबान ते अल्लाह जो नालो हुजे क़ुरान जी तिलावत हुजे जेकर तव्हां गारियूं ॾिनियूं गिला कई इहो ज़ुबान सां तव्हां ना इंसाफ़ी पिया कयो इन्हनि हथनि सां कंहिं ग़रीब मिस्कीन ते ज़ुल्म था कयो हथनि सां ना इंसाफ़ी आहे इन्हनि पेरनि सां कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बच ॾांदनि गॾनि जी गोए मेले मलाखड़े ते तव्हां पंधु करे वियो या पेरनि सां ना इंसाफ़ी आहे मस्जिद आयो दीनी प्रोग्राम थियो क़ुरान मजीद जे मजलिस में अची वेठा हो इहो तव्हां पंहिंजे पेरनि सां इंसाफ़ पिया कयो